ॿई ॼणा न आया आहिनि अॼु। 54 बि न आई आहे, 54 बि न आया आहिनि। हलो, ऐं स्वर्ग सरिता, यस, टेल मी। पार्वती माता शिव जी का पूछी थी काकुशंडी महाराज के कावज रूप किए मिलो। सुंदर। राम परायण ज्ञान रत गुनागार मत धीर। बात कहो के कारण पायो काक शरीर। सियावर रामचंद्र की जय जय। जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। हे नाथ ॿुधायो, अहिड़े श्री राम जी जे भरोसे ज्ञानी गुणनि जो धाम धीरज बुद्धि भगवान जो वॾो भक्त केरु? श्री काकभुशुंडी महाराज। उन कांव जो शरीर कहिड़े कारण सां पातो? अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी वई? पार्वती माता थी पुछे भोले बाबा को। हिकु बार कथा ॿुधाई न, भगवान शिव शंकर त नारद जी भगवान खे शाप ॾेई छॾियो, तॾहिं भगवान राम जी रूप में बणिजी आया, सीता जी जो विरह थियो। त वीचारी माता पार्वती व्याकुल थी वई ऐं पुछण लॻी, का अपराध रमापति की न? रमापति यानी नारायण भगवान कहिड़ो अपराध कयो जो नारद जी त उन्हनि जा परम भक्त आहिनि, पंहिंजे ई भगवान खे शाप ॾेई छॾियऊं। हाँ, केॾी करुणा वारी मिठड़ी ॿोली आहे पार्वती माता जी। चए थी, का अपराध रमापति कीन्हा। कहिड़ो अपराध कयो रमापतिअ जो नारद जी उन्हनि खे शाप ॾेई छॾियो। ऐं हाणे पुछे थी कि नाथ कहो केही कारण पायूं काक शरीर। काकभुशुंडी महाराज कहिड़े कारण सां कांव जो शरीर पातो? हाँ, जेके भगवान जा ज्ञानी भक्त प्रेमी हुजनि, धीरज बुद्धि हुजनि, छा उहे कांव जी देह में? उहे त देवताउनि खां बि वॾा थियणु खपनि। हाँ, हे कृपालू ॿुधायो, उन कांव जो शरीर पातो ऐं वरी भगवान जी पौत्र सुंदर कथाऊं लीलाऊं काथों पातई? हिकु त शरीर कांव जो, वरी भगवान जी अमृतमयी कथा देव दुर्लभ, उहा उनखे कीअं मिली? ऐं कामदेव जा शत्रु, इहो बि ॿुधायो तव्हां इनखे कहिड़ी तरह ॿुधो? सम्झो तव्हां, कीअं तव्हां ॿुधो इनखे? मूंखे वॾो भारी कौतूहल थी रहियो आहे, छो जो अॼु जीअं हिसाब किताब आहे न, बिल्कुलु मोहल्ले मोहल्ले में बढ़िया कथाऊं हलनि थियूं। हाँ, ईअं सरल न हूंदियूं, एॾो पहिरियों कथा न मिलंदी सरल। कोई कोई संत कंहिंखे योग्य पात्र ॾिसी करे उनखे कथा ॿुधाईंदा, हा न। ईअं कथाऊं न मिलंदियूं जे कलयुग में सरल मिली थी वञनि। इन करे त कलयुग में भगवान ॾाढा सस्ता आहिनि, भगवान जी भक्ति सस्ती आहे, ॿियनि युगनि में एॾी सस्ती न हुई। गरुड़ जी त महान ज्ञानी, सुठनि गुणनि जा खजाना, श्री हरिअ जा सेवक ऐं उन्हनि जे अति निकट रहण वारा उन्हनि जा वाहन ई आहिनि। गरुड़ महा ज्ञानी गुण राशि। गरुड़ महा ज्ञानी गुण राशि। हरि सेवक अति निकट निवासी। हरि सेवक अति निकट निवासी। राम श्री राम श्री राम श्री राम। पार्वती माता चेती गरुड़ जी भगवान जी सवारी, नारायण भगवान जी सवारी त गॾु रहंदा आहिनि। ऐं ईअं भगवान जी सवारी मामूली ॻाल्हि त न आहे, भगवान जा वाहन आहिनि, महान ज्ञानी आहिनि, गुणनि जा खजाना आहिनि। उन्हनि खे जेकी कथा ॿुधाई त उहो श्री गरुड़ पुराण बणिजी वियो। हाँ, जंहिंजे भवसागर पार करण जो हिकिड़ो ॿेड़ो बणिजी वियो, उहे गरुड़ जी। उहे वरी विया
कांव जे शरीर में कागभूषणी महाराज वटि कथा ॿुधण। ई कहिड़ी ॻाल्हियूं ॿुधायो त कागभूषणी ऐं गरुड़ जी इन्हनि ॿिन्ही हरि भक्तनि जी ॻाल्हि ॿोल कीअं थी। पार्वती माता जी सरल सुंदर वाणी ॿुधी करे शिव भॻवानु ॾाढो सुख पातो। कहिड़ो सुख पातो कि माता पार्वतीअ जो भाव आहे, कथा में श्रद्धा आहे, तंहिंजे करे एॾो सरलता सां उहा पुछे रही आहे, आदर सां गॾु। तॾहिं शिवजी चवण लॻा त हे सती, तूं धन्य आहे, तुंहिंजी ॿुद्धि ॾाढी पौतुर आहे। छो जो श्री रघुनाथ जे चरणनि में तुंहिंजो प्रेम घटि न आहे, यानी ॾाढो वधीक आहे। धन्य सती पावन मत तोरी, रघुपति चरण प्रीत नहीं थोरी। ॿुधो हाणे उहो परम पवित्र इतिहास ॿुधो, जंहिंजे ॿुधण सां सभिनी लोकनि जे भर्म जो नाश थी वेंदो आहे। भर्म यानी शंकाऊं, संदेह, क्वेश्चन्स जेके बि आहिनि असांजे मन में, उन्हनि सभिनी जो नाश थी वेंदो आहे ऐं श्री राम जी जे चरणनि में विश्वास पैदा थींदो आहे ऐं माण्हू बिना ही महिनत संसार रूपी समुद्र खां पार तरी वेंदो आहे। पक्षीराज गरुड़ जी बि वञी करे कागभूषणी महाराज सां प्रायः अहिड़ा ई प्रश्न कया। हे उमा, मां उहो सभु आदर सहित चवंदुमि ऐं तूं मन लॻाए करे ॿुध। शिवजी था चवनि, शिवजी बि भॻवान जे कथा खे आदर सहित था चवनि, हा न, इहा मर्यादा आहे। यह प्रभु चरित पवित्र सुहावा, कहूँ कृपाल काग कह पावा। तुम के ही भांति सुना मद नारी, कहूँ मोहे अति कौतुक भारी। गरुड़ महाज्ञानी गुण राशि, हरि सेवक अति निकट निवासी। तेह के ही हेतु कागस न जाई, सुनी कथा मुनि निकर बिहाई। कहूँ कवन विद भा संवादा, दो हरि भग काग उर्गादा। गौरी गिरा सुन सरल सुहाई, बोले शिव सादर सुख पाई। धन्य सती पावन मति तोरी, रघुपति चरण प्रीत नहीं थोरी। सुनहु परम पुनीत इतिहासा, सो सुनि सकल लोक भ्रम नासा। उपजय राम चरण विश्वासा, भवनिधि तर नर बिनहि प्रयासा। ऐसी प्रश्न विहंग पति, कीन्ह काग सन जाए। सो सब सादर कही हो, सुनहु मा मन लाई। सियावर रामचंद्र की जय जय, उमापति महादेव की जय 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 जय, पवन सुत हनुमान की जय 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 जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। मां जहिड़ी तरह सां उहो भवसागर खां जन्म मृत्यु खां बचाइण वारी श्री हरिअ जी कथा ॿुधी, हे सुमुखी यानी सुंदर मुख वारी, हे सुलोचनी यानी सुंदर अखड़ियुनि वारी, केरु? माता पार्वती, हा न। उहो प्रसंग ॿुध। पहिरियों तुंहिंजो अवतार दक्ष जे घर थियो, तॾहिं तुंहिंजो नालो हो सती। हाणे पहिरियों भॻवानु वरी इहा कथा छो था ॿुधाइनि? पार्वती माता चए थी मूंखे ॿुधायो कागभूषणी जी कथा, गरुड़ जी। शिवजी था ॿुधाइनि पार्वती माता जी कथा। छाजे करे? छो जो इहा बि इन सां जुड़ियल आहे। चओ हरे राम। त शिवजी चवनि था ध्यान सां मन लॻाए ॿुध त पहिरियों पिछले जन्म में तूं राजा दक्ष जी न्याणी हुईं ऐं तुंहिंजो नालो हो सती। दक्ष जे यज्ञ में तुंहिंजो अपमान थियो। ॾिसो, अपमान त शिव भॻवान जो थियो, लेकिन शिवजी था चवनि तुंहिंजो अपमान थियो। छो जो शिव भॻवान मान अपमान खां न्यारा आहिनि, लेकिन पतिव्रता स्त्री चाहे पंहिंजे मान सम्मान खां छो न न्यारी हुजे, पति जो अपमान हुनखे पंहिंजो अपमान लॻंदो आहे, हा न। रामायण में त अधु चौपाई लिखी छॾी तुलसीदास, दक्ष यज्ञ तव भा अपमान। हाणे ॿुधायो अपमान कंहिंजो थियो?
भोलेनाथ जो हिस्सो न हो न, देवताउनि जो यज्ञ थींदो आहे न, लेकिन महादेव जो स्थान न हो। इहो ॾिसी करे माता सती ॾाढो दुखी थी ऐं योग अग्नीअ सां पाण खे उन तिरोहित करे छॾियो। त शिव जी यादि था करनि त दक्ष जे यज्ञ में तुंहिंजो अपमान थियो, तॾहिं तूं अति क्रोध करे प्राण त्यागे छॾिया ऐं वरी मुंहिंजे सेवकनि यज्ञ जो विध्वंस करे छॾियो। इहो सॼो प्रसंग तूं ॼाणंदी ई आहे। यानी पार्वती माता अंतर्यामिनी आहे, उनखे सभु पतो आहे। शिव भॻवान केवल छा था कराइनि? यादि था कराइनि, रिमाइंड था करवाइनि, फ्लैशबैक था कराइनि, हा न। तॾहिं मुंहिंजे मन में ॾाढी चिंता थी। हे प्यारी, मां तुंहिंजे विछोड़े में दुखी थी हुयमि। मां विरक्त भाव सां सुंदर वन पर्वत नदी ऐं तलाहनि जो दृश्य ॾिसंदो फिरंदो हुयुसि। चओ हरे राम। सुमेर पर्वत जी उत्तर दिशा में ॿियो बि परते हिकिड़ो ॾाढो ई सुंदर नील पर्वत आहे। उन जो सुंदर सोन जो शिखर आहे, सोन जी चोटी आहे, यानी जेको पहाड़ी ऊंचाई आहे जेकी उते, उन में 4 सुंदर शिखर गुंबद मुंहिंजे मन खे ॾाढा सुठा लॻा। उन्हनि शिखरनि में हिकिड़ो बरगद, ॿियो पिपल, टियों पाकर ऐं चौथों अंब जो हिकिड़ो वॾो वॾो वृक्ष हुयो। हाणे बि तव्हां कई अहिड़ा ॾिसंदव न, वृक्ष जेके हूंदा आहिनि 100 फुटनि तक लंबा चौड़ा, 1000 फुट तक। और पिछले युगनि जी त ॻाल्हि ई छॾे छॾियो। हाँ, शास्त्रनि में त ईअं बि लिखियल आहिनि त कई लंबी छांव वारा, ओहो, भई हितां खां बिलासपुर हली वञो तॾहिं बि घटि पइजी वञे, एॾा लंबा वृक्ष जी छांव हूंदी। सोचो न, 88,000 शौनक आदि ऋषि हिकु जॻह ते वेही करे उन वण जे हेठों कथा ॿुधी आहे। असां कलयुग जा जीव आहियूं, असांखे कलयुग मिलियो आहे, त सत्य त्रेता द्वापर खां असां बेख़बर आहियूं। तॾहिं उमिरि बि माण्हुनि जी पहिरियों 100 साल हूंदी, वरी 1000 साल थी, सैकड़ों साल थी, 100 साल थी, हाणे 100 बि पूरा सभिनि खे नथा मिलनि। अॻिते हली 9 इयर्स नानी ठहंदी, 9 साल जी नानी ठहंदी। चओ हरे राम। इन करे कॾहिं बि संदेह न कयो भाई, हा भगवान सृष्टि बणाई आहे ॾाढी अद्भुत आहे, कोई कुझु नथो चई सघे। उहे अनंत भगवान, उन्हनि जी रचना बि अनंत आहे, महान कारीगर आहिनि भगवान। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। कैसी प्रभु तूने कायनात बांधी, एक दिन के साथ एक रात बांधी, साथ साथ बांधी। कैसी प्रभु तूने कायनात बांधी, एक दिन के साथ एक रात बांधी, साथ साथ बांधी। कैसी प्रभु तूने, कभी थकते नहीं हैं ये घोड़े, कभी थकते नहीं हैं ये घोड़े, चांद सूरज के रथ में तूने जोड़े। कभी थकते नहीं हैं ये घोड़े, चांद सूरज के रथ में तूने जोड़े। कभी थकते नहीं हैं ये घोड़े, चांद सूरज के रथ में तूने जोड़े। कभी थकते नहीं हैं ये घोड़े, चांद सूरज के रथ में तूने जोड़े। चांद दूल्हा सजा ब्याहने रजनी चला, चांद दूल्हा सजा ब्याहने रजनी चला। संग तारों की कैसी बारात बांधी, कैसी प्रभु तूने कायनात बांधी।
एक दिन के साथ एक रात बांधी, साथ साथ बांधी। कैसी प्रभु तूने कायनात बांधी, एक दिन के साथ एक रात बांधी, साथ साथ बांधी। नथा सिंह है बेअंत तेरी माया, जग के कण कण में जीवन सजाया। नथा सिंह है अनंत तेरी माया, जग के कण कण में जीवन समाया। जग के बाहर नहीं फिर भी जाहिर नहीं, जग के बाहर नहीं फिर भी जाहिर नहीं। अपने दामन से ऐसी करामात बांधी, कैसी प्रभु तूने कायनात बांधी। एक दिन के साथ एक रात बांधी, साथ साथ बांधी। कैसी प्रभु तूने कायनात बांधी, एक दिन के साथ एक रात बांधी, साथ साथ बांधी। कैसी प्रभु तूने, भगवान जी बेअंत कारीगरी आ भाई। पंछी, जलचर या जंतु चौपाए, तूने सबके हैं जोड़े बनाए। मता समझो तो केवल माण्हुनि में ही सब आसक्ति ऐं ही सब लगाव थींदा आहिनि। जंहिंजा आसक्ति लगाव रहिजी वेंदा आहिनि, हिक ॿिए लाइ रोंदा रहंदा आहिनि, त वरी उहे पशु पक्षी प्राणियुनि में बि उन्हनि जा जोड़ा ठहंदा आहिनि। चओ हरे राम। नाग संग नागनी, अच्छा ये ना, संगीत में राग संग रागनी, संग पुरुषों के स्त्री की जाति बांधी। चो हरे राम। भोले बाबा चवनि था, तुंहिंजो जॾहिं मूंखे दुख थियो न, तूं विछड़ी वई है, त मां काॾे वियमि? कथा ॿुधण वियमि। छो जो कथा में शांति मिलंदी आहे, कथा में शोक जो नाश थींदो आहे, कथा में वैराग ईंदो आहे, कथा में भगवान जो प्रेम मिलंदो आहे। चवनि था एॾी सुंदर जॻह हुई जाते कागभूषणी महाराज कथा कंदा आहिनि। ओहो, सुंदर सुंदर वॾा वॾा वृक्ष लॻल हा, पिपल जो, पाकर जो, पाकर कंहिंखे चवंदा आहिनि? भुलिजी विया असां। पाकर, पाकर कंहिंखे चवंदा आहिनि भाई? न, कंहिंखे पतो कोन्हे। पाकर ऐं अंबनि जो, हा न, बड़ जो जेको चइबो आहे, बरगद, ये विशाल वृक्ष। ऐं पहाड़ जे मथां हिकिड़ो सुंदर तलाउ शोभा ॾेई रहियो आहे, जंहिंजी मणियुनि जी ॾाकड़ियूं ॾिसी करे मन मोहित थो थी वञे। उनजो जल ॾाढो थधो, निर्मल ऐं मिठो बि आहे। रंग बिरंगा उन में कई तरह जा कमल जा गुल टिड़ियल आहिनि। हंस जेके इन मिठे स्वर सां ॿोली ॿोले रहिया आहिनि, ऐं भौरा गुंजार करे रहिया आहिनि। शीतल अमल मधुर जल, जलज विपुल बहुरंग। कूजत कलरव हंस गण, गुंजत मंजुल भृंग। सियावर रामचंद्र की जय जय, उमापति महादेव की जय जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। उन सुंदर पर्वत ते उहे पक्षी कागभूषणी निवास कंदा आहिनि। उन्हनि जो नाश कल्प जे अंत में भी कोन थींदो अथव। चओ हरे राम। कल्प यानी सम्झो था जॾहिं प्रलय अची वेंदी आहे। 4,32,000 साल जो आहे कलयुग, 864 जो आहे द्वापर युग, 12,96,000 त्रेता युग, 17,28,000 इहो आहे सतयुग। इन्हनि चइनी खे जोड़ियो त 43,20,000 साल थींदा। ये जॾहिं 71 टाइम्स घुमंदा आहिनि, हिकु बार घुमंदा आहिनि त एक चतुर्युगी थींदी आहे, यानी 43,20,000 साल इन्हनि जी चइबी आहे हिकु चतुर्युगी। ऐं जॾहिं 71 टाइम्स घुमंदा आहिनि त चइबो आहे हिकिड़ो मनवंतर। चओ हरे राम।
ऐं असांजा 24 असांजा 12 महीना त सम्झो देवताउनि जा 24 कलाक। टाइमिंग बि सभिनि जी वरी अलॻि हूंदी आहे। असांजा 6 महीना त देवताउनि जो हिकिड़ो ॾींहुं, असांजा 6 महीना त देवताउनि जी हिकिड़ी राति। वरी उन खां वधीक ब्रह्मा जी जी उमिरि हूंदी आहे। ब्रह्मा जी हिकिड़ी राति गुज़रंदी आहे त सभु प्रलय थी वेंदी आहे, सभु लीन थी वेंदा आहिनि। ओतिरो ई समय जेतिरो ॾींहं जो हूंदो आहे ओतिरो ई समय राति जो हूंदो आहे। वरी राति गुज़री वेंदी आहे, सुबुह थींदो आहे त वरी सभु ब्रह्मा जी जे वॾे विशाल शरीर मां सभु निकिरी निकिरी वरी प्रकट थींदा आहिनि। ब्रह्मा जी हिकु राति। ऐं हिते अलाए घणा युग गुज़री विया, 100 युग गुज़री विया, चतुर्युग, माफ़ कयो, चओ हरे राम। इनखे चइबो आहे कल्प। वरी इन तरह सां जॾहिं ब्रह्मा जी जा 100 साल गुज़री वेंदा आहिनि त ब्रह्मा जी बि भॻवान में लीन थी वेंदा आहिनि। ऐं असां छछुंदर छाप ज़िंदगी 100 साल जीऊं कोन था। ऐं उन में हे बि खपे, हो बि खपे, कैरियर ठाहिणो आहे त बैरियर ठाहिणो आहे, हीअं करिणो आहे, हूअं करिणो आहे, हे न मिलियो, हो न मिलियो। कल जीवन संबत पंच दशा, अस लोभ गुमान न नास असां। हेॾी नंढी ज़िंदगी ऐं अभिमान एॾो वॾो। चओ हरे राम। त चवनि था ब्रह्मा जी जा अलाए घणा अहिड़ा प्रलय सर्जन गुज़रिया, लेकिन कागभूषणी महाराज ते आंच बि न आई। उन्हनि जो आश्रम उअं ई आहे, उते प्रलय जी ताक़त न आहे कि अचे। कथा जो प्रभाव आहे। तव्हां बि कथा ॿुधी करे अगरि अमर थियणु चाहियो था, कागभूषणी महाराज वांगुरु, या उते ई पहुचणु चाहियो था त इहा बि सिद्धि थी सघे। हा, सिक श्रद्धा सां जीवन भर कथा ॿुधो त कोई वॾी ॻाल्हि न आहे। कथा पढ़ो, ॿुधो, श्रवण कयो, ॻायो, ॿुधायो, कोई वॾी ॻाल्हि न आहे। भॻवान जे लाइ ॾाढी नंढी ॻाल्हि आहे। सिधो ट्रांसफर करे छॾींदव कागभूषणी महाराज वटि। हा, तव्हां बि अमर थी वेंदव, बढ़िया रोज़ कथा ॿुधंदा रहंदव। वॾा वॾा संत उते पक्षियुनि जे भेष में ईंदा आहिनि। हरे राम। उते कागभूषणी महाराज रहंदा आहिनि। उन्हनि जो नाश कल्प जे अंत में बि न थींदो आहे। माया रचित अनेक गुण दोष मोह काम आदि अज्ञान जेके सॼे जगत में छाइजी रहिया आहिनि, उन पर्वत जे साम्हूं कॾहिं फटकंदा बि न आहिनि। ध्यानु ॾिजो, उते वसी करे कंहिं बि तरह सां, जहिड़ी तरह सां उहे कागभूषणी महाराज हरिअ जो भॼन कंदा आहिनि, हे उमा उनखे प्रेम सां ॿुधो। उते भॻवान जी माया बि असरु न कंदी आहे। ॿुधायो, उते संयम करण जी ज़रूरत ई न आहे। संयम त तॾहिं कनि जॾहिं माया अचे। काम क्रोध विकार अचनि, उते ईंदा ई न आहिनि। उन्हनि खे नो एंट्री आहे। काम क्रोध लोभ मोह अहंकार मद मत्सर राग द्वेष हर्ष शोक ऐं ॿियो इहे सभु जेके बि वैर विरोध, हा न, बुराई, उते साम्हूं अची नथा सघनि। हा, ईंदा त जली वेंदा। उहे सभु हिते आहिनि ई कोन कागभूषणी महाराज जे आश्रम में। जाते पिपल जे वण हेठों कागभूषणी महाराज ध्यानु धारण कंदा आहिनि ऐं पाकर फल जेके हूंदा आहिनि उन जे हेठों जप जो यज्ञ कंदा आहिनि, भॻवान जो सिमरन कंदा आहिनि। श्री राम जय राम, श्री राम जय राम। ऐं अम्ब जी छांव में मानसिक पूजा कंदा आहिनि, मन सां भॻवान जी पूजा कंदा आहिनि कि भॻवान जे लाइ सुंदर सिंघासन बणायो आहे। अॼु भॻवान जे लाइ भोजन में दाल चांवर बणाया आहिनि। हाँ, अॼु भॻवान खे फल था खारायूं, अॼु भॻवान लाइ हीअ पोशाक ठाही आहे। हा न, चङी तरह। हाणे मन जो ध्यानु त वधीक हुजे, भले पैसा न लॻंदा आहिनि, सामग्री न लॻंदी आहे, पर ध्यानु त वधीक लॻंदो न। चओ हरे राम। श्री हरिअ जे भॼन खे छॾे करे उन्हनि खे ॿियो कोई कमु कोन्हे। बरगद यानी बड़ जे वण हेठों उहे श्री हरिअ जे कथाउनि जे प्रसंग खे चवंदा आहिनि। उते अनेक पक्षी ईंदा आहिनि ऐं कथा ॿुधंदा आहिनि। उहो विचित्र रामचरित्र खे अनेक तरह सां प्रेम में भरिजी, आदर में भरिजी करे उहे कागभूषणी जी ॻाईंदा आहिनि। सभु निर्मल बुद्धीअ वारा हंस जेके सदा उन तलाह ते वसंदा आहिनि, उन खे ॿुधंदा आहिनि।
त जॾहिं मां वञी करे उते उहो कौतुक दृश्य ॾिठो त मुंहिंजे दिलि में विशेष आनंद पैदा थियो। तॾहिं मां हंस जो शरीर धारण करे कुझु समय उते रुकियुमि। ॾिसो मर्यादा शिव जी बि निभाइनि था। काकभूषणी महाराज खे वरदान अॻिते तव्हां ॿुधंदव, चाहे त उहो कहिड़ो बि शरीर धारण कनि, चाहे त भॻवान जहिड़ो शरीर धारण कनि, हा देवताउनि जहिड़ो, मनुष्य जहिड़ो, लेकिन उहे कांव जे ई देह में रहंदा आहिनि कि इन कांव जे शरीर में ई मूंखे राम जी जी भक्ति मिली आहे। उन्हनि खे कोई शरीर में आसक्ति त आहे कोन, राग त आहे कोन, हा न, त उहे कौए जे शरीर में ई रहंदा आहिनि। त शिव भॻवान बि उते विया आहिनि त भॻवान बि उते हंस जो रूप बणाए विया आहिनि। ईअं न कि भोले बाबा बणी वञा, आहा डमरू खणी त्रिशूल खणी, कीअं विया आहिनि? हंस रूप में चुपचाप वञी करे वेही रहिया। सची पुछो त कई कथाउनि ते त असांखे बि वञण में तकलीफ़ थींदी आहे। उते वञो त कथा रोकींदा आहिनि संत व्यास जेके हूंदा आहिनि, कोई हिते आस पास परिचय वारा हूंदा आहिनि मान लो, या कोई परिचय ॾेई छॾींदा आहिनि, काॾे वियासीं ॿिए हंधि बि वियासीं, कोई न कोई मिली वेंदो आहे, वञी परिचय ॾींदा आहिनि, वीचारा कथा रोकींदा आहिनि, एनाउंस कंदा आहिनि असांजे नाले जो, वरी उते स्टेज ते सॾु कराईंदा आहिनि, वरी पाखर पाईंदा आहिनि। हाणे जेके 500 माण्हू ॿुधनि था उन्हनि खे त विघन आयो न, चओ हरे राम। त इन करे शिव भॻवान बि ॾिसो चुपचाप वञी करे हंस रूप में वञी वेही रहिया। चओ हरे राम। कुझु समय उते निवास कयूं ऐं श्री रघुनाथ जे गुणनि खे आदर सहित ॿुधी करे वरी कैलाश पर्वत ॾे वापसि हली आया। चओ हर हर महादेव, हर हर महादेव। तब कछु काल मराल तनु धरि तह कीन निवास। सादर सुन रघुपति गुण पुण्य आयौ कैलास सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। शिव जी चवनि था, हे गिरिजे पार्वती तूं पुछे न मां कीअं कथा ॿुधी, त उहो सभु इतिहास तोखे चई ॿुधायो। तुंहिंजे विछोड़े जे विरह में मां जॾहिं ॾाढो दुखी थियुमि, तॾहिं वञी करे कथा में भॻवान खे आनंद आयो, उते शांती मौज आई। उहो सभु इतिहास जंहिं समय काकभूषणी जी वटि वियो हुउसि, हाणे उहा कथा ॿुध जंहिं कारण जे करे पक्षी कुल जी ध्वजा केरु? गरुड़ जी महाराज की। गरुड़ जी उन काकभूषणी महाराज वटि विया कथा ॿुधण जे लाइ। हाणे इहा ॻाल्हि हा न, ॿियो बि प्रश्न कयो न पार्वती माता की गरुड़ महागुण राशि हरि सेवक अति निकट निवासी, उन्हनि खे भला कीअं कथा जो संयोग मिलियो काकभूषणी महाराज वटि, कीअं विया ॿुधण? त हाणे शिव जी उहा ॻाल्हि था ॿुधाइनि कि गरुड़ जी कीअं विया, छाजे करे विया, कहिड़ो कारण हो कथा ॿुधण जो। चओ हरे राम। जॾहिं श्री रघुनाथ भॻवान युद्ध पिया कनि रावण सां, युद्ध में रण लीला अहिड़ी कई जंहिं लीला खे यादि करे मूंखे बि लॼ थींदी आहे। केरु था चवनि? शिव जी। मेघनाद जे हथनि सां भॻवान पाण खे ॿधाए छॾियो। ॿुधायो, जंहिंजो नालो वठण सां जनम मरण जो बंधन कटिजी वेंदो आहे, काल जी फांसी कटिजी वेंदी आहे, उनखे मेघनाद खे ताक़त आहे ॿधण जी, लेकिन भॻवान ॿधाइनि छा नथा करे सघनि। अहिड़ी लीला भॻवान कनि था त वीचारा वॾा वॾा महापुरुष भटकी था वञनि न। चओ हरे राम। लीला जो मतिलबु नाटक, हा न सम्झी सघंदा आहिनि। सोई जान जेह देह जनाई। जॾहिं श्री रघुनाथ भॻवान अहिड़ी युद्ध में लीला कई जंहिंखे यादि करे मूंखे बि लॼ थींदी आहे। मेघनाद जे हथनि सां पंहिंजो पाण खे ॿधाए वरितऊं, तॾहिं हाणे लीला आहे त हाणे उहे जेको नाग पाश ॿधिजो उहो कीअं खुले? गरुड़ जीअ खे ॾिसी करे नांग भॼण लॻंदा आहिनि। गरुड़ जी महान पक्षियुनि जा राजा आहिनि। तॾहिं नारद महाराज आया ऐं गरुड़ जीअ खे उहे वठी आया। चओ नारायण नारायण। श्री नारद जी महाराज की।
सत्यनारायण भगवान की। सत्यनारायण जी कथा बि कंहिं प्रगट कई? बाबा नारद जी महाराज। उन्हनि वञी करे संसार जे माण्हुनि खे दुखी ॾिसी करे दया में करुणा में भरिजी विया ऐं भगवान श्री नारायण खे उन्हनि चयो त कुझु अहिड़ो कयो जंहिंसां कलयुगी माण्हुनि जा दुख कष्ट पीड़ा पाप ताप संताप सभु दुख दूर थियनि, उन्हनि जा कार्ज रास थियनि। वीचारा ॾाढो दुखी आहिनि। हिन कलयुग में वधीक वॾा वॾा लंबा चौड़ा विर्त रखण बि संभव न आहिनि। तॾहिं भगवान नारायण चयो ठीकु आहे, असां सॼो ॾींहुं बि विर्त नथा रखूं 24 कलाक जो, केवल 12 कलाक, ठीकु आहे। 4 पहर ॾींहं जा जंहिंमें खाइणो न आहे, और सूर्य अस्त थिए बढ़िया चकाचक भगवान खे भोग लॻाए, हाँ उहो ई पाण ई खाई वञो, वरी भगवान खे भोग लॻाए प्रसाद भगवान जो। पर असां त पोइ ईअं कंदासीं 12:30 कथा थी ऐं थाली सजी वई अंदरि, हा पोइ त शुरू थी वेंदासीं। पर सही विर्त ईअं न आहे, कथा में लिखियलु अथव त 4 पहर ॾींहं जा जंहिंमें खाइणो न आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। हरे राम। नारद महाराज गरुड़ जी खे वठी आया, मोकिलियूं। हाणे सरपंच जा भक्षक गरुड़ जी बंधन कटे करे हली आ। हाणे बंधन त कटिया भगवान श्री रघुनाथ जा लक्ष्मण जी जा, पर उन्हनि जे दिलि में वॾो भारी विषाद पैदा थी वियो, यानी संदेह पैदा थी वियो, भोलो भरम जो अची वियो। भगवान जे बंधन खे सिमरन करे सरपंच जा शत्रु गरुड़ जी कई तरह सां विचार करण लॻा, चवण लॻा जेको व्यापक आहे, विकारनि खां रहता, वाणीअ जो पति आहे, माया मोह खां परे आहे, परब्रह्म परमेश्वर आहे। मां ॿुधो कि जगत में उन जो ई अवतार थियो आहे, यानी मुंहिंजा जेके स्वामी नारायण भगवान आहिनि उहे ई राम जी आहिनि, पर मां उन अवतार जो प्रभाव त कुझु बि न ॾिठो। चओ हरे राम। ॾिसो न, श्रद्धा ॻोल्हण सां बि नथी मिले, ऐं अहंकार फोकट में हली थो अचे, ईअं हली थो अचे, बिना घुराए बिना इन्विटेशन जे हली थो अचे। और सिक श्रद्धा भक्ति ॻोल्हण सां पाइण सां बि नथी मिले पई। हाँ, सुठी ॻाल्हि जे लाइ उद्यम करिणो पवंदो आहे, बुरायूं त पाण ई हली ईंदियूं। चओ हरे राम। तॾहिं गरुड़ जी खे इहो शक पैदा थियो, अगरि भगवान राम परमात्मा आहिनि, एतिरे नंढे नाग पास में ॿधी पिया कि मूंखे उनखे खोलणो पियो। हा, मां वञी करे आज़ादु करायो त उहे परमात्मा आहिनि कि राजकुमार आहिनि। चओ हरे राम। अरे जंहिंजो नालो जपे करे माण्हू संसार जे बंधन खां छॾिजी वेंदो आहे, उन ई राम खे हिकिड़े तुच्छ राक्षस नागपाश सां ॿधी वरितो। हाणे इहो कंडो लॻी वियो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। इनखे चइबो आहे सर्प जेके हुया नागपाश जा, उहे गरुड़ जी छॾाया, पर हाणे वरी गरुड़ जे खे हिकिड़ो सर्प लॻी वियो। कहिड़ो? संदेह रूपी सर्प। इनखे बि सर्प चयो वियो आहे। शक करणु, शक जी चवंदा आहिनि दवा कोन्हे, हा न। संदेह रूपी नांग भले न हुजे, तव्हांखे कंहिं विश्वास ॼाराए छॾियो हिन कमरे में नांग अथई, पोइ तव्हां सुम्हो हुते, भले तव्हां अखियुनि सां न ॾिठो हुजे। 1 साल पहिरियों जो वीडियो तव्हांखे ॾेखारे छॾे, अधु घंटो पहिरियों जो अथई। हा, बढ़िया आहे न, कारो कारो ब्लैक जेट कलर, लंबो चौड़ो आहे, हिते ई अथई, इन ॿेर में ई अथई। हाणे सुम्ह हिते तूं। पोइ संदेह बसि पैदा थी वञे। उही संदेह पैदा थी वियो गरुड़ जी महाराज खे। गिरिजा कहे सो सब इतिहासा, मैं जेहि समय गयो खग पासा, अब सो कथा सुनो जेहि हेतु, गयो काग पहि खग कुल केतु, जब रघुनाथ की नरन क्रीड़ा, समुझत चरित होत मोहि ब्रीड़ा, इंद्रजीत कर आप बंधायो, तब नारद मुनि गरुड़ पठायो, बंधन काट गयो उर गादा, उपजा हृदय प्रचंड विषादा, प्रभु बंधन समुझत बहु भांति, करत विचार उरग आराती, व्यापक ब्रह्म बिरज बागीसा, माया
परमीसा। सो अवतार सुनेऊ जग माही, देखेऊ सो प्रभाव कछु नाही। भव बंधन ते छूटहि, नर जप जाकर नाम। खर बन साचर बांधियो, नाग पास सोए राम सियावर रामचंद्र की जय जय। जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय 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 जय। श्री रामचरितमानस उत्तरकांड दोहा क्रमांक 58 57 58। अरे 4 दोहा थिया। वाह भाई वाह। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। श्री कृष्ण गोविंद हाणे छा कंदी मोबाइल? हाँ फेसबुक हलाइणो अथई, व्हाट्सअप न न ॾे शूटिंग कंदी हिन मां त ॾेई छॾींदे न करिश्मा। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। अरे भाई ध्वनि संकेत जो हिन में श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण। राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण। राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण। राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण। ओ राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण। 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 गोपाल कृष्ण राधा कृष्ण। गोपाल कृष्ण राधा कृष्ण। जय श्री कृष्ण राधा कृष्ण। जय श्री कृष्ण। राधा कृष्ण। गौरी शंकर सीताराम जय पार्वती शिव राधे श्याम। गौरी शंकर सीताराम जय पार्वती शिव राधे श्याम। गौरी शंकर सीताराम जय पार्वती शिव राधे श्याम। गौरी शंकर सीताराम जय पार्वती शिव राधे श्याम।
गौरी शंकर सीताराम जय पार्वती शिव राधे श्याम। गौरी शंकर सीताराम जय पार्वती शिव राधे श्याम। दीना बंधु दीनानाथ मेरी डोरी तेरे हाथ, हो दीना बंधु दीनानाथ, मेरी डोरी तेरे हाथ, ओ दीना बंधु दीनानाथ, मेरी डोरी तेरे आहा हाथ, दीना बंधु दीनानाथ, मेरी डोरी तेरे हाथ, दीना बंधु दीनानाथ, मेरी डोरी तेरे हाथ, ओ दीना बंधु दीनानाथ। मेरी डोरी तेरे हाथ। जय जय अम्बे, जय जगदम्बे, जय जय अम्बे, जय जगदम्बे, जय अम्बे, जय जगदम्बे, जय 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 जय अम्बे। जय जगदम्बे। श्री राम जय राम बोल। श्री राम जय जय राम। ओ श्री राम जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। बोलो श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय जय राम। श्रीमन नारायण नारायण नारायण। श्रीमन नारायण नारायण नारायण। लक्ष्मी नारायण भवतारायण। लक्ष्मी नारायण भवतारायण। सत्यनारायण श्रीमन नारायण। सत्यनारायण श्रीमन नारायण। तुझ में नारायण मुझ में नारायण। तुझ में नारायण मुझ में नारायण। सब में नारायण हरि नारायण। सब में नारायण हरि नारायण। सत्य नारायण नारायण नारायण। सत्य नारायण नारायण नारायण। ओ लक्ष्मी नारायण नारायण नारायण। लक्ष्मी नारायण नारायण नारायण। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला। ओ विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला। ओ विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला। राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे। गोविंद राधे 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 गोपाल राधे राधे राधे। नंदलाल राधे राधे राधे। श्री कृष्ण राधे राधे राधे। रसराज राधे राधे राधे। ब्रजराज राधे राधे राधे। गिरधारी राधे राधे राधे। बनवारी राधे राधे राधे। गोविंद राधे राधे राधे। मुकुंद राधे राधे राधे। माधव राधे राधे राधे। श्री कृष्ण राधे राधे राधे। गोविंद राधे राधे राधे। गोपाल राधे राधे राधे। नंदलाल राधे राधे राधे। रखवाल राधे राधे राधे। राधे 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 राधे। राधे 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 राधे। राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम श्याम। राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम। हर हर महादेव प्यारे हर हर महादेव। हर हर महादेव प्यारे हर हर महादेव। हो जय जय हनुमान प्यारे जय जय हनुमान। जय जय हनुमान प्यारे
जय जय हनुमान प्यारे जय जय हनुमान हनुमान जय जय हनुमान प्यारे जय जय हनुमान जय जय सीताराम जय जय सीताराम जय जय सीताराम जय जय सीताराम जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी जय जय सरस्वती माता सरस्वती जय जय सरस्वती माता सरस्वती जय जय गौ माता जय जय धरती माता जय जय गौ माता जय जय धरती माता अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 नंदलाल राधे 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 हरि बोल। राधे 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 श्री राधे 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 बोलो राधे 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 श्री राधे 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 ओ राधे 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 ओ राधे 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 दोनों भाई। राधे 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 वाह 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 भाई वाह राधे 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 वाह वाह राधे 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 आवाज तेजो राधे 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 बजरंगी राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की जय श्याम सुंदर भगवान की जय जगत गुरु श्री चंद्र भगवान भगवान की जय हरि ओम हरि ओम हरि ओम भूर्भुवः
स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। कथा विश्राम होत है। कृपा करो हनुमान। श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। माता सीता, प्रभु राम जी, लक्ष्मण जी, भरत जी, शत्रुघ्न जी, हनुमान जी, वाल्मीकि जी, तुलसीदास जी महाराज की जय। अनंत बलवंत बुद्धिवंत ज्ञानवंत हृदय भगवंत श्री हनुमंत लाल की। बोलो अन्नपूर्णा माता की आज के आनंद की। आयो लाल सबई चो झूले झूले लाल। हाँ भाई, आज की प्रसाद सेवा चिंटू नाथानी जी की तरफ से नथानी परिवार कृपा कंदातार खूब भंडार भरपूर हुजन श्रद्धा विश्वास है जा भी भंडार भरपूर रखजो दुख दूर कजो। ए विवाह जी अज गंढ लगल है छाबड़ा परिवार में श्री राधे श्याम श्रीमती जयवंती छाबड़ा ई नाला आहिनि। अच्छा तो शादी जी वर्ष गांठा केक काटेंगे तो 3 बार तव्हांखे आशीर्वाद ॾियणी पवंदी। ठीकु आहे, 3 बार आशीर्वाद ॾियो जी। मंगलम 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 मंगलाय। हाँ सभिनी के नथानी परिवार छाबड़ा परिवार सभिनी के सर्व साथ संगत के राधे राधे। भक्ति प्रेम आनंद से व्यतीत हो जिंदगी, गृहस्थी में न हो कभी जिरह। संतों से मिले आशीष, संगत की मिले दुआएं, इसी तरह मनती रहे साल गिरह। राधे राधे। हाँ भाई अचो। नई नई युगल जोड़ी अचन न। हाँ माता का अचो अचो। हाँ कृपा कृष्ण की मिलती ही रहे। श्याम गुरु की चलती रहे। कृपा कृष्ण की मिलती रहे। श्याम गुरु की चलती रहे। ओ मिले सारी संगत का प्यार दुआ मेरी हो कबूल। खुशियाँ मिले भरपूर। खुशियाँ मिले भरपूर। खुशियाँ मिले भरपूर। आपको खुशियाँ मिले भरपूर। खुशियाँ मिले भरपूर। खुशियाँ मिले भरपूर। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। बोलो श्री हनुमान जी महाराज। इन्हें कहनो ॾियो तव्हांजो वीडियो शूटिंग थी थिए न, प्री वीडियो शूटिंग जो थींदी आहे। हेॾे हिक ॿिए खे खारायो न पहिरियों। हाँ न पहिरियों तव्हां खारायो हनुमान जी जो प्रसाद। हाँ हाँ हेॾे पहिरियों हेॾे भाई हेॾे भॻवान खे पंहिंजे खारायो। हाँ ॿारनि खे पोइ खाराइजो। हाँ वाह वाह वाह। तव्हां बि रखो।